यानी कि सांस बचा मुलाकात थी इन दौरान हिनखे अस्पताल में चकर काटी ॾिठुमि हर जगह वो पंहिंजी बीमार अमर में इलाज लाइ ईंदो रहियो ऐं जेकी मिलंदी असां सां मुख़्तसिर मुलाक़ात बि कंदो रहियो ऐं मूंखे इहो एतिराज़ पूरो कंदो त अहिड़ी हालतुनि में मां पता सां ग़रीब जी हिमत करे कोन सघे हिन तकरीबनी कार मिलण शर्त पता जो किताब मार्केट में ख़रीद करे मुस्तक़िल पढ़ंदो रहे जो संदसि किताब बाबति राय लिखण पाण खे फर्ज़ आहिनि जेकी कहाणी पढ़ी सघियुसि तंहिं खे थोरो त पोइ लिखी वठमि हीअ किताब पाण खां पोइ तकबत लिखण जो उत्साह उजागर थियो हुअसि इहे लिखण वारनि शुरूआती ॾींहनि में मंज़िल लाइ किताब पाण खां पोइ अंदरि उथल रखंदो हो कहाणी के वाक़े अॻिमें इश्क गम ख़ुशी मज़ामत जी संजीदा इज़हार जी लिखत में अंदरि बयान जो नाव आहे ऐं उहा लिखत ई आहे जेके लेखारी जी जंहिं में उतरस मज़ा पुटी संदसि शनाख़्त बतौर कहाणीकार जी कराए थी हिते अॻिमें इहो आहे जो पाण ई राइटर आहियूं पाण ई पढ़ंदड़ त नकार बि पाण ई आहियूं त उनजे बावजूदि सिंधी अदब में कहाणी जी सिलसिलो निर्वाह आहे किताब में सकियल लेखक पारां पढ़नि त अधु पेज पाण खां पोइ सोच शुरू खाधो पता ॾिठो आहे त जंहिं बि लफ़्ज़नि खे सर्जियो आहे सो तरक़ी करती मोड़ आहे खेसि दवा जी सस्ती शीशी में समाज हिन मुआशिरे में मिली आहे जंहिं लाइ हू चांदो के जाॻी सफ़ारनि जो कुझु कमु बि रहियो रत मां कलम ॿोड़े जवानी खां पीले ताईं लिखंदो रहियो पर हुन पोरे मां एतिरो उजड़ो बि खेसि न मिलियो जो हू उजड़े कमरे में रखियल खट बदिलाए सघे इहा ॻाल्हि शायदि कंहिंखे बि न आहे पर एतिरो ज़रूरु ॼाण चाहींदुसि त पता इहा मयार उन मुआशिरे ऐं उन समाज खे कीअं थो ॾिए जंहिंजो इस्लाह हू ख़ुदि पंहिंजे लिखण मसइले कंदो रहे थो प्यारा पता पंहिंजी सिंध जलाल ऐं जज़ाबाज़नि जी कब्जे में आहे जेकी खेसि निपोड़े थो त रब जो चश्म वठी पंहिंजे नाजाइज़ पास जे आदमखोर जो पेट भरनि पिया उते तुंहिंजी हीअ मयार ॾाढी मौसम नाबालिग आहे असांजा समूरा इदारा वाॻुनि जे वाप में आहिनि 5 पैसनि जी तयारु थियल जैकेट 5 रुपयनि जी मुहैया थिए थी सॼे जो सॼो सिहत खाते जे सरकारी तौर गैर सरकारी मुलाज़िमनि जी हयाती जो भार वेचारे मरीज़ जे मथां आहे किरोड़े खरके रुपया गरीब मिस्किन माण्हुनि लाइ ईंदड़ इमदाद बैंकुनि में रखी उतां व्याज वसूल करे पैसा वापसि मोकिलिया वञनि था रोडनि रस्तनि में खरके रुपये जो मंज़ूर थियल बजट मां लखनि रुपये जो कमु मस करायो वञे थो सरकारी तामोरा तोड़े जुलाई तमामु लखे रुपयनि जी गाॾियूं पंहिंजे शौक़ शिकार लाइ इस्तेमालु कनि था खां कोई पुछण वारो बि कोन्हे मुल्क खे सदाईं वधीक छॾे 2 लख रुपया रोज़ाना आम हादसनि में ख़र्चु हुजे थो त पोइ पता हाणे असां लाइ बाक़ी छा बचंदो उहा ई सिगियल खट नगुड़ी दवा जी शीशी या वरी के तीर सघे त वञी चौंक टिके ऐं ख़्वाब में ऑपरेशन कराइण खां सवाइ कोई रस्तो नथो बचे अगरि जिते इंसाफ़ कंदड़ ख़ुदि इंसाफ़ जा मोहताज बणिजी न हुजनि जिते सच हुकुमराननि लाइ गार भरियल हुजे जिते इंसान जी समूह हदियूं उड़ांगे पंहिंजी जान जलाए एहतियात कंदड़नि जे एहतियात खे फोट में लॻायो वेंदो हुजे उते तूं पंहिंजे लिखण जे मुआवज़े जी कहिड़ी तक़ाज़ा थो सघे हिते तूं अदब बराए कमर्शियल जी तवका कीअं थो रखी जिते अदब बराए ज़िंदगी शक्ति में आहे हिते अदीब बाबा बि ख़ुदि लाभिन जो शिकार आहे सिंधी अदब थोरो अपने कपिड़े सां भरियो पियो आहे उहा रुकमाइण सां सभु जो सभु लाभिन दर्शकनि जो शिकार बणिजी